कंडियारो मां ख़बर ॾींदा हलो त कंडियारो भरिसां ॻोठ उमर पठान में घरू अणबड़त सबब 2 महीना अॻु शादी कंदड़ 25 वरनि जे नौजवान एहसान सोलंकी ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो। जंहिं खां पोइ संदसि घर में कोहराम मची वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। ठारूशाह भरिसां ॻोठ उमर पठान में घरू अणबड़त तां पीउ पारां दड़का ॾियण सबब 2 महीना अॻु शादी कंदड़ नौजवान एहसान सोलंकी ज़हरीली जीत मार दवा पी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। जॾहिं त नौजवान जे अहिड़े इंतहाई कदम खणण ते संदसि घर में कोहराम मची वियो आहे। इलाइक़े में सोग जी लहर छायल आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तेविल में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जंहिं बाद कानूनी घुर्जूं पूरियूं करे लाश वारसनि हवाले कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।